अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु मां तव्हां सां ॻाल्हाईंदुसि सीमा जे बारे में। उहा सीमा जेका हितां पंहिंजो सिंध सूबो बल्कि पाकिस्तान पूरो छॾे करे इंडिया वञी करे हिकिड़े ग़ैर मज़हब हिंदू सां शादी कई अथसि। सो दोस्तों ॻाल्हियूं त तमामु घणियूं ॿुधण में अचनि पियूं, पर ख़बर कान्हे का त सीमा जो असुलु मसइलो छा आहे। सीमा जो जेको मुड़ुसु आहे अली हैदर, उहो वीचारो ॿाहिरि मुल्क में कमाईंदो हो ऐं पंहिंजी महिनत मज़ूरी कंदो हो। उन जो उहो घर खपाए ॿाहिरि मुल्क हली वई आहे, वञी ग़ैर मज़हब सां हिंदू सां शादी कई अथसि। ऐं ॾुख जहिड़ी ॻाल्हि इहा आहे जो पाण ते हिंदू थी वई, पर पंहिंजे नंढड़े जेके मासूम ॿारनि खे बि हिंदू करे छॾी, उन्हनि खे बि पंहिंजे दीन इस्लाम तां फिराए छॾी। लानत आहे अहिड़ी औरत ते। ऐं जेको आहे सो इंडिया जी जेका आहे सा माना अवाम ऐं इंडिया जा कुझु जेके सोशल वर्कर आहिनि ऐं इंडियन हुकूमत चवनि था त जेका आहे सो सीमा जेका आहे सा जासूस आहे पाकिस्तान जी। सो ख़बर कान्हे का, पूरी ॼाण असांखे कान्हे का। बहरहाल असांखे जेको आहे सो इहो तमामु बुरी ख़बर ॿुधण में आई जो पाण त हिंदू थी वई, हिकिड़े हिंदू ग़ैर मज़हब सां शादी कई, इस्लाम जे पंहिंजे दीन जे ख़िलाफ़ु वई ऐं पंहिंजे नंढड़े मासूम ॿारनि खे बि पंहिंजे दीन जे ख़िलाफ़ु करे छॾी। सो लानत आहे अहिड़ी औरत ते। बाक़ी जेको आहे सो तव्हांजो सीमा जे बारे में छा चवणु आहे, पंहिंजी कमेंट में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कंदा। महिरबानी। अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखे।